अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराज किचन। फ्रेंड्स, मायराज किचन में अॼु असां तव्हांजे लाइ चिकन बॉल्स जी रेसिपी खणी आया आहियूं। ही मज़ेदार ऐं तमामु आसान चिकन बॉल्स ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु प्याले में मुर्गीअ जो कीमो खयो आहे 250 ग्राम्स। ऐं हाणे मैदो विझूं था 1/4 कप। मकई जो अटो विझूं था 1/2 टेबल स्पून। बेकिंग सोडा या जेकी मिठी सोडा बि चवंदा आहियूं विझूं था 1/2 टीस्पून। थूम जो पेस्ट विझूं था 1/2 टेबल स्पून। लूण विझूं था 1/4 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। कारण मिर्चनि जो पाउडर आहे 1/4 टीस्पून। चिकन पाउडर आहे 1/2 टेबल स्पून। लीमे जो रस विझूं था 1 टीस्पून। ऐं हाणे हिकु अदद बीट थियल अंडो विझूं था। अंडो विझण खां पोइ हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभई शयूं चङी तरह सां मिक्स थी वियूं आहिनि। हाणे असां पंहिंजे हथनि ते थोरो सो तेल हयो आहे ऐं चिकन जे कीमे जा बॉल्स तयारु कंदासीं। सभई बॉल्स असां तयारु कंदासीं जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। इन खां पोइ असां हिकु कढ़ाई में तेल गरम कयो आहे ऐं तेल जीअं ई गरम थींदो त हाणे असां चिकन बॉल्स खे फ्राई कंदासीं जेसि ताईं त चिकन बॉल्स गोल्डन ब्राउन थी वञनि विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, असां चिकन बॉल्स खे गोल्डन ब्राउन थियण ताईं विचोली बाहि ते फ्राई कयो आहे ऐं असांजा मज़ेदार ऐं आसान चिकन बॉल्स सर्विंग जे लाइ हाणे बिल्कुलु तयारु आहिनि। असां कयूं था डिश आउट ऐं उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।